बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां आवाज़ शेफ़ आबिदा बलूच आई वेलकम था क्यों अहाँ सभिनीनि खे भली कार था क्यों पंहिंजे हिन यमी से शो में जंहिंजो नालो आहे आवाज़ किचन। इन में असां ठाहींदा आहियूं ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़। मंडे खां वठी थर्सडे ताईं मुंहिंजो ऐं अव्हां जो रहंदो आहे साथ। अव्हां जूं जेके फरमाइश आहिनि उहे मां ताईं पुॼी रहियूं आहिनि। इंशाअल्लाह उन्हनि खे ज़रूरु ऐड कंदासीं ऐं उम्मीद आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदा, रेसिपीज़ खे ट्राई कंदा हूंदा, तव्हांखे सुठी लॻंदी हूंदियूं। अॼोकी जेका रेसिपी आहे उहा बि ॾाढी यूनिक रेसिपी आहे। मे बि तव्हां ठाही हुजे ऐं मे बि तव्हां इनखे कॾहिं ट्राई न कयो हुजे त ज़रूरु ट्राई कजो। अॼु मलका मसूर जी बिरयानी तयारु थी थिए ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं बिरयानी जी त हुन सां गॾु रायतो तमामु ज़बरदस्तु लॻंदो आहे। त पटाटनि जो रायतो आहे, जी बिल्कुलु मलका मसूर जी बिरयानी सर्व कंदासीं पटाटनि जे रायते सां गॾु। त तमामु ज़बरदस्तु आहे, क्विक ठहंदी आहे। मलका मसूर जंहिंखे कारी मसूर बि चइबो आहे ऐं छिलके वारी मसूर जी दाल बि चइबो आहे। बेसिकली आहे मसूर जी दाल पर छिलके वारी आहे त हुनजे कुकिंग टाइम थोरो वधी थो वञे। ऐं जेके बि जीअं ही बिरयानी थी वई, हिन जा शामी कबाब तयारु कया वेंदा आहिनि। त जेकॾहिं ॻाल्हि कजे त उहा हिकिड़ी दाल जेका बिरयानी में यूज़ थी थिए, जंहिंजा कबाब था ठहनि, त उहा मलका मसूर जी दाल आहे जंहिंखे हिन रेसिपीज़ में इस्तेमालु कयो वेंदो आहे छो त हुनजो टेक्सचर तमामु सुठो ईंदो आहे। त दाल खे तव्हां पुसाए रखो ऐं उनखां बाद में उनखे कुक कंदासीं। पाणी मां हिते रखियो आहे बॉइल थियण जे लाइ, त जीअं असांजा बिरयानी जा जेके राइस आहिनि उन्हनि खे असां बॉइल कयूं ऐं उन्हनि खे बॉइल करे हिकु तरफ़ रखंदासीं। थोरो मां गरम मसालो ऐड थी कयां बिरयानी जे चांवरनि जे लाइ, ऐं चांवर जीअं ई असांजा बॉइल थी वेंदा उनखे हिकु तरफ़ रखंदासीं ऐं पोइ असां पंहिंजो मसालो तयारु कंदासीं। अच्छा, बिरयानी जे चांवरनि खे कुक करण जे लाइ हिते असां ऐड कंदासीं हिकिड़ो बादियान जो गुल शामिल था कयूं, थोरा हिकिड़ो ऐड कंदासीं नंढिड़ो फोटो। छो त बाक़ी जो मसालो असां जॾहिं असां मसालो भुञंदासीं तॾहिं बि असां ऐड कंदासीं। त बसि थोरो गरम मसालो हींअर असां शामिल था कयूं। थोरो तेज़पते जा नंढड़ा पीसिस जेके आहिनि से मां हिते ऐड थी कयां। थोरो हाफ टी स्पून ऐड कंदासीं हिन में ज़ीरो, थोरो शामिल कंदासीं लूणु। हे अची वियो असां वटि लूणु। ऐं जीअं बिरयानीअ जा राइस बॉइल थींदा आहिनि त भई हिकिड़ो कनी तव्हां उन्हनि खे बॉइल कंदव ऐं बॉइल करण खां बाद में उन्हनि खे हिकु तरफ़ रखंदासीं। अक्सर इहा मिथ बि आहे त भई जेकॾहिं चांवर बॉइल करे हिकु तरफ़ रखूं ऐं देरि सां जेकॾहिं बिरयानी खे दम ॾियूं त बिरयानी सुठी न थींदी आहे, चांवर ख़राबु थी वेंदा आहिनि। त अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। जेकॾहिं तव्हां चांवरनि खे अवल बॉइल करे रखो आहे, तव्हांजी का दावत आहे, कोई पार्टी तव्हां थ्रो था कयो, त को मसइलो न आहे। तव्हां जीअं पंहिंजा कम निपटाईंदा था वञो त चांवर भले तव्हां हिकु ॿ घंटो बि अवल जेकॾहिं हिकिड़ो कनी बॉइल करे रखो था त हिन में कोई अहिड़ो मसइलो न आहे। पोइ जॾहिं तव्हां हिनखे दम ॾींदव त तव्हांजा जेके चांवर आहिनि से ज़बरदस्तु ऐं खिलियल तयारु थींदा। अच्छा, थोरो मां हिन में गरम मसालो ऐड कयो, नंढिड़ो फोटो ऐं बादियान जो गुल इन में शामिलु कयोसीं, थोरो ज़ीरो। जेकॾहिं तव्हांखे लॻंदो आहे त बिरयानी जा राइस एॾा खिलियल तव्हांजा तयारु न थींदा आहिनि त उन में थोरो सिरको तव्हां शामिलु करे सघो था ऐं उन सां गॾोगॾु लेमन उहो तव्हां ऐड कयो, फ्यू ड्रॉप्स, या तव्हां हिकिड़ो लेमन निचोड़े करे उन में ऐड कयो। अच्छा, पाणी बॉइल थियणु शुरू थी वियो आहे त जेके असांजा चांवर पुसिया पिया आहिनि उन्हनि जो मां पाणी स्ट्रेन थी कयां ऐं चांवर हिन में ऐड था कयूं। ऐं अगेन चांवर तव्हांजा सेला हुजनि, बासमती हुजनि, इट्स टोटली अप टू यू। खोड़ सारा माण्हू सेला ई प्रीफर कंदा आहिनि। जेको तव्हांखे सुठो लॻे थो उन्हनि चांवरनि में तव्हां पंहिंजी जेका बिरयानी आहे उहा ठाहे सघो था। मोस्टली कमर्शियली जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सेला में ई बिरयानी ठहंदी आहे, पर पर्सनली मूंखे त बासमती राइस बि इलाही सुठा लॻंदा आहिनि बिरयानी में। ऐं स्पेशली पुलाव त लाज़मी तौर ते बासमती राइस में ई तयारु कयो। चांवर ऐड था कयूं, सुठे नमूने सां बॉइल कंदासीं। हिकिड़ो कनी बसि हे रहिजी वेंदा त असां इनखे स्ट्रेन कंदासीं। अच्छा, मसालो मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। हिकिड़ो त तव्हां दाल खे पुसाए रखो ऐं उनखां बाद में दाल सुठे तरीक़े सां असांखे ॻाढ़णी त आहे, पर दाल जो जेको दाणो आहे,
दाल जो दाणो बिल्कुलु टुटणु न खपे। जेकॾहिं दाल सफ़ा तव्हांजी ॻरी वई त पोइ तव्हां सम्झी सघो था त जेका बिरयानी जी लुक आहे उहा न अची सघंदी। त इन में थोरी जेकॾहिं का हिकिड़ी ट्रिकी शइ आहे त उहा इहा ई आहे त दाल तमामु सुठे नमूने सां ॻरियल हुजे, पर उनजो जेको दाणो आहे उहो असांखे साबित खपे। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त या त तव्हां दाल खे अलॻि सां बॉइल कयो, जेकॾहिं तव्हांखे डपु आहे भई ख़राबु न थी वञे त कोई मसइलो न आहे, तव्हां दाल खे अलॻि सां बॉइल कयो ऐं तव्हां हुनखे प्रेस करे ॾिसो। जॾहिं तव्हां ॾिसो था त हल्को उन में हंज आहे ऐं दाल सुठे तरीक़े सां ॻरी वई आहे त पोइ तव्हां मसाले जी जेका रेसिपी आहे उनखे तव्हां कंटिन्यू कयो। उन खां बाद में दम ईंदो ऐं थोरो मसाले में दाल जेका आहे सा भुञंदी त जेको दाल में हंज हूंदो उहो बि ख़तमु थी वेंदो ऐं दाल हद खां वधीक सॉफ्ट न थींदी। ऐं मां उनखे मसाले सां गॾु ई ठाहींदमि, छो त असांजी दाल तक़रीबन 1 खां 2 घंटो थी वियो आहे, असां उनखे पुसाए रखियो आहे। असांजी दाल जल्दी झटपट ॻरी वेंदी। त जेसीं ताईं असांजा इहे चांवर तयारु था थियनि, थोरी कटिंग कंदा हलूं। टमाटा मां ऐड कंदमि, बिरयानी थी ठहे त ज़बरदस्त खटी बिरयानी हूंदी आहे त मज़ो ईंदो आहे। त मां इन में ऐड थी कयां 3 अदद शामिलु कंदासीं इन में टमाटा ऐं इनखे कंदासीं स्लाइस। अच्छा, स्लाइस करण सां टमाटा जल्दी ॻरी वेंदा आहिनि, त वॾे साइज़ जा आहिनि। 3 टमाटा था स्लाइस कयूं जेसीं ताईं असांजा चांवर स्पेशली तयारु था थियनि। त असां पंहिंजे मसालो 3 असां हिन में ऐड कंदासीं टमाटा ऐं जेके बसर आहिनि उहे मां वटि सुर्ख़ आहिनि तक़रीबन हाफ कप। जेकॾहिं तव्हां वटि सुर्ख़ न आहिनि बसर त तव्हां 2 वॾे साइज़ जा बसर खणो, उनखे स्लाइस कयो ऐं स्लाइस करण खां बाद में उन्हनि खे सुर्ख़ करे उन खां बाद में जेका रेसिपी आहे उनखे तव्हां कंटिन्यू कजो। अच्छा, कड़ी पत्ता मां इन में शामिलु कंदमि जॾहिं असां मसाले खे भुञंदासीं। थोरो गरम मसालो इन में वेंदो, थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे जेको असां इन में ऐड कंदासीं। ऐं जेकॾहिं असां मसाले जी ॻाल्हि कयूं त इन में शामिलु थींदो लूणु ऐं सुका धाणा असां इन में ऐड कंदासीं, हेड शामिलु कंदासीं ऐं पिसियल ॻाढ़ा मिर्च इन में वेंदा, थोरा कुटियल ॻाढ़ा मिर्च बि शामिलु कंदासीं। उनजो बि हिकिड़ो डिफरेंट फ्लेवर आहे, तमामु सुठो फ्लेवर ईंदो। त कुटियल बि मिर्च ऐड कंदासीं ॻाढ़ा ऐं पिसियल बि शामिलु कंदासीं। थोरा इन में ऐड कंदासीं सावा मिर्च। ॻाढ़ा असांजा इहे बसर थी विया, टमाटा थी विया, थोरा जेके मिर्च आहिनि उन्हनि खे बि कट ॾेई था छॾियूं। थोरा कड़ी पत्ता असां गॾु था कयूं। अच्छा, दम में ऐड कंदासीं वॾा वारा मिर्च ऐं जेके नंढा मिर्च आहिनि उहे असां मसाले में ऐड कंदासीं, छो त दालियूं जेके आहिनि उहे सावनि मिर्चनि में इलाही सुठियूं थींदियूं आहिनि। त ॻाढ़ा मिर्च एतिरा ऐड कजो त सावनि मिर्चनि जी गुंजाइश हुजे, छो त नंढड़ा वारा जेके मिर्च हूंदा आहिनि इलाही तेज़ हूंदा आहिनि। अच्छा, मां हिकिड़ी प्लेट थी खणां त जंहिंमें हीअ टमाटा असां साइड में कयूं। ऐं किचन में जॾहिं बि कमु कयो त ईअं ई कयो, जेकॾहिं तव्हांजी का शइ रेडी थिए थी त साइड में तव्हां अॻिली शइ जी तयारी करे वठो, पंहिंजी कटिंग करे वठो या थोरा थांव वग़ैरह धोई वठो। जॾहिं शइ का बि स्टोव ते चढ़ियल हूंदी आहे, असां किचन में हूंदा आहियूं त असांखे ध्यानु रहंदो आहे। किचन मां निकिरी था वञूं त पोइ अक्सर ईअं ई थींदो आहे त सड़ी वई या पोइ ओवर कुक थी वई। त बहितर आहे त तव्हां उते रहो ऐं पंहिंजो जेको ॿियो तव्हांजो तमामु कमु आहे उनखे तव्हां निपटाए वठो। त कुझु 4 खां 5 मां वटि आहिनि सावा मिर्च, इन्हनि खे मां बारीक स्लाइस थी कयां। अच्छा, पटाटनि जो जेको रायतो ठाहींदासीं उनजे लाइ 2 पटाटा मां बॉइल करण जे लाइ रखिया आहिनि। उन में कुझु ॿियो मसालो ऐड कंदासीं, थोरा ऐड कंदासीं बसर ऐं पटाटनि जो रायतो आहे त पटाटा बॉइल करे चॉप करे उहे शामिलु कंदासीं। हिकिड़ो ज़बरदस्त असांजो जेको रायतो आहे उहो तयारु थी वेंदो। नंढड़ी असां वटि ब्रेक जो टाइम आहे त ब्रेक ते था वञूं हिकिड़ी नंढड़ी साहीअ ते ऐं मिलूं था तव्हां सां नंढड़ी ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं जेके असांजा राइस आहिनि उहो हिकिड़ो कनी बॉइल थी विया आहिनि। त हींअर हाणे अची था वञूं बिरयानी जे मसाले जी तरफ़। अच्छा, बिरयानी जे मसाले जे लाइ हाफ केजी असां वटि चांवर आहिनि ऐं हाफ केजी आहे असां वटि दाल। त मां इन में ऐड थी कयां हाफ कप ऑयल। रेशो इहो इलाही सुठो रहंदो आहे जेकॾहिं तव्हांखे घणी ऑयली बिरयानी पसंदि न आहे। हिकिड़ो केजी राइस हुजे त हिकिड़ो कप तव्हां ऐड कयो ऑयल। हाफ केजी राइस हुजनि त तव्हां हाफ कप ऑयल ऐड कयो। तमामु बैलेंस रहंदो आहे, न ऑयल तमामु घणो तेज़ थींदो, घणो थींदो, न घटि थींदो। अच्छा, हाणे इन में ऐड था कयूं कुझु कड़ी पत्ता। अगेन हिकु त बिरयानीअ में तमामु सुठा लॻंदा आहिनि ऐं दाल आहे, दाल ऐं कड़ी पत्ते जी बि वॾी दोस्ती आहे, तमामु सुठो कॉम्बिनेशन आहे। अच्छा, कुझु असां इन में ऐड कयासीं, कुझु न इलाही ऐड कयासीं कड़ी पत्ता। अच्छा जी, बाहि थोड़ी स्लो था कयूं त जीअं असां होरियां पंहिंजो मसालो इन में ऐड कयूं। अच्छा, कड़ी पत्ता असां इन में शामिल कयासीं। इन खां बाद में इन में ऐड कंदासीं अछो ज़ीरो, इहो शामिल कयोसीं ऐं हींअर ऐड कंदासीं इन में थोरो साबित गरम मसालो जंहिंमें बादियान जो गुल बि आहे हिकिड़ो ऐड कंदासीं। नंढड़ो फोटो, वॾा फोटा मां इन में ऐड कंदमि 2। थोड़ा ऐड कंदासीं लौंग ऐं कारा मिर्च। 2-3 जेके टुकड़ आहिनि उहे ऐड कंदासीं दालचीनीअ जा। चलो, थोरो नंढड़ो फोटो ऐं वॾो फोटो खोले ऐड था कयूं। चलो जी, हे शामिल कयोसीं। असांजी अमड़ हमेशह खोले ऐड कंदी ही त बसि लॻंदो आहे त जॾहिं खोले ऐड कंदासीं त हुनजी ख़ुशबू तमामु सुठी ईंदी। अच्छा, कुझु असां इन में शामिल कयासीं लौंग ऐं मां हिन में हाणे शामिल थी कयां सुर्ख बसर, जेके मां वटि ऑलरेडी सुर्ख आहिनि। जेकॾहिं तव्हां इहे बसर इस्तेमालु नथा कयो त स्टार्टिंग में बसरनि खे ॻाढ़ो कयो। ॻाढ़े करण खां बाद में तव्हां हिन में ज़ीरो ऐं गरम मसालो ऐं इन सां गॾु जेको कड़ी पत्तो आहे उहो तव्हां ऐड कयो। चलो, हाणे हे हिन में हलियो वियो। अच्छा, इन में शामिल कंदासीं चॉप सावा मिर्च। हिकिड़ी ज़बरदस्त ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त पोइ असां इन में ऐड कंदासीं दाल। अच्छा, गॾोगॾु इन में वेंदो थूम ऐं अदरक जो पेस्ट। जेकॾहिं तव्हां पीसे रखंदा आहियो तो बि ज़बरदस्त आहे, उहो तव्हां इन में ऐड कयो। हिकिड़ो टेबल स्पून थूम ऐं अदरक जो पेस्ट। चांवर असांजा बॉइल थी विया आहिनि। दाल खे भुॼाए रखियो अथसीं। मसाले में दाल कुक बि थींदी रहंदी, मसालो बि असांजो सुठे नमूने सां तयारु थींदो वेंदो। ॻाढ़ा बसर ऐं साबित गरम मसालो, थूम ऐं अदरक जो पेस्ट, थोड़ा सावा मिर्च। ज़बरदस्त ख़ुशबू थी अचे। अच्छा, कुझु मां हिन में 3 ॻाढ़ा जेके असांजा मिर्च हूंदा आहिनि उहे शामिल थी कयां। गार्निशिंग में सुठा लॻंदा जॾहिं असां बिरयानी खे सर्व कंदासीं। अच्छा, हाणे असां इन में ऐड कंदासीं असांजी मलका मसूर या कारी मसूर, छिलके वारी, जेको बि तव्हां हिन जो नालो खणो। पुसाए लाज़मी रखिजो त जीअं कुकिंग इन जी जल्दी थी वञे। अच्छा, मसालो सुठे तरीक़े सां फ्राई थी वियो। ऐड कईसीं हिन में दाल। उन पाणीअ समेत जंहिंमें हे भुॻल हुई, छो त तव्हां अवल वॉश कजो ऐं वॉश करण खां बाद में इनखे पुसाए रखिजो। अच्छा, थोरो अञा बि इन में मां ऐड कंदमि पाणी, छो त असां मसालो ऐड कंदासीं। मसाले खे कुक करण जे लाइ बि असांखे पाणीअ जी ज़रूरत आहे।
टमाटनि खे सॉफ्ट करण जे लाइ पाणीअ जी ज़रूरत आहे ऐं दाल खे तरण जे लाइ बि असांखे पाणीअ जी ज़रूरत आहे। थोरो सबील इन में पाणी ऐड कयोसीं। अच्छा, हींअर इन में शामिल असां कंदासीं कुझु मसाला, जंहिंमें हेड आहे असां वटि ऐं पिसियल ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च। ध्यानु रहे त असां सावनि मिर्चनि जो बि इस्तेमालु कयो आहे, त मिर्च ईअं ऐड कजो बैलेंस थी वञे, मिर्चनि में तव्हांजी बिरयानी तेज़ न थी वञे। अच्छा, हाफ टी स्पून इन में अची वई हेड। इन में शामिल कंदासीं ॻाढ़ा मिर्च ऐं ॻाढ़ा मिर्च बि लेवल में हिकिड़ो टेबल स्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐड था कयूं, उहे बि असां बसि थोरा शामिल कंदासीं। अच्छा, हाणे ऐड कंदासीं सुका धाणा। सुका धाणा इन में असां ऐड था कयूं हिकिड़ो टेबल स्पून, हीप्ड यानी भरियल ऐड था कयूं, इहो अची वियो। हाणे ऐड कंदासीं लूणु। चांवरनि खे कुक करण जे लाइ असां लूणु अलॻि सां ऐड कयो आहे ऐं इहो लूणु जेको आहे सो दाल या असांजो जेको मसालो तयारु थो थिए बिरयानी जो, उन जे लाइ अची विया असांजा मसाला। थोरो स्टर कंदा हलंदासीं। अच्छा, थोरी असांजी दाल ॻरी वञे त उन खां बाद में मां इन में ऐड कंदमि टमाटा। थोरी बसि दाल ॻारींदासीं, थोरो अञा इन में पाणी ऐड था कयूं। चलो, हाणे हे वेट कंदासीं थोरो पाणी असांजो बॉइल थियणु शुरू थी वञे। पटाटनि खे चेक था कयूं केसीं ताईं पहुता, केतिरा ॻरी विया। अच्छा, इन खे थोरी कटिंग कंदा था हलूं, उन सां फ़ाइदो इहो थींदो त असांजा जेके पटाटा आहिनि इहे जल्दी ॻरी वेंदा। थोरो मां इन्हनि खे पीसिस करे ऐड था कयूं। जीअं जल्दी सां ॻरी वञे। अच्छा, सफ़ा जेके नंढे साइज़ जा आलू हूंदा आहिनि उहे बॉइल करण जे लाइ तमामु आइडियल आहिनि। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त पटाटनि वारनि वटि पिया हूंदा आहिनि सफ़ा नंढड़ो साइज़। त जेकॾहिं तव्हां आलू बॉइल था कयो आलूनि जे उफराटनि जे लाइ या कंहिं बि रेसिपी जे लाइ, उहे जेके बिल्कुलु नंढड़े साइज़ वारा आलू आहिनि उहे बॉइल करण जे लाइ तमामु आइडियल आहिनि, तमामु जल्दी क्विक बॉइल थी वेंदा आहिनि। हाणे इन्हनि खे थोरो नंढड़ो पीस कयोसीं त जीअं जल्दी सां बॉइल थी वञे। हाणे अची था वञूं वापसि पंहिंजे दाल जी तरफ़। दाल खे भुॼाए रखिजो ऐं डिपेंड थो करे तव्हां केतिरी देर ताईं भुॼाई आहे। अक्सर दाल जी क्वालिटी बि सुठी हुजे त दाल जल्दी ॻरी वेंदी आहे ऐं अक्सर ईअं थींदो आहे त दालियूं काफ़ी देर सां ॻरंदियूं आहिनि। मिठे पाणी में पचाइजो लाज़मी। अच्छा, थोरी ॻरी वञे पोइ मां हिन में ऐड कंदमि टमाटा। त अची था वञूं असां पंहिंजे आलुनि जे जेको असां रायतो ठाहींदासीं उन जी तरफ़। इन में ऐड कंदासीं हिकिड़ो बसर, थोरा ऐड कंदासीं सावा मिर्च बारीक चॉप करे, थोरा मां हिन में ऐड कंदमि धाणा। जेसीं ताईं असांजी दाल सुठे नमूने सां ॻरे थी त मां रायते में जेके असांजा अज्जा आहिनि उहे शामिल कंदी थी हलां। अच्छा, डिपेंड थो करे त तव्हांखे केतिरो चटपटो रायतो खपे। मां इन में शामिल थी कयां 3 खां 4 सावा मिर्च। अगेन गर्मियूं आहिनि, डिफरेंट तरीक़े जा रायता ठाहियो। इंशाल्लाह पालक जो रायतो बि मां तव्हां सां गॾु शेयर कंदमि, तमामु ज़बरदस्त थींदो आहे। ऐं नॉर्मली त असां पालक खे तमामु घणो कुक कंदा आहियूं, पर रायते में इलाही मामूली कुक थी उनजो फ्लेवर तमामु सुठो ईंदो आहे। अच्छा, ब्रेक जो मां वटि वक़्तु थी वियो आहे त तव्हांजे साम्हूं ई ठाहींदासीं इहो रायतो बि। बसि मां हिन में ऐड थी कयां इहे सावा मिर्च ऐं नंढड़ी ब्रेक ते था वञूं। ब्रेक खां जॾहिं मोटी ईंदासीं रायतो बि कंप्लीट कंदासीं ऐं
असांजी जेका मलका मसूर जी बिरयानी आहे उहा बि तयारु कंदासीं। त मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। ऐं अॼु जो जेकॾहिं मेन्यू जी ॻाल्हि कजे त मलका मसूर जी बिरयानी तयारु थी थिए ऐं इन सां गॾोगॾु ठाहींदासीं पटाटनि जो रायतो। उन जे लाइ असां पटाटा बॉइल करण जे लाइ रखिया आहिनि ऐं उन में असां ऐड था कयूं ज़ाहिरा धोरो शामिलु कंदासीं, थोरा चॉप करे सावा मिर्च। इन में मां हाणे शामिलु थी कयां हिकिड़ो दरमियाने साइज़ जो मां वटि बसर आहे, उहो ऐड इन में कंदासीं ऐं थोरो लूणु मां इन में शामिलु कंदमि। जेके असांजा पटाटा बॉइल था थियनि उन्हनि खे थोरो रूम टेम्परेचर ते अचणु ॾिजो। उहे पटाटा इन में ऐड कंदासीं ऐं उन खां बाद में थोरो तव्हां इन में कारा मिर्च पिसियल उहे असां इन में ऐड कंदासीं। खोड़ सारा सावा धाणा सुठो फ्लेवर ॾींदा, उहे असां इन में शामिलु कंदासीं। ऐं भाॼीअ में थोरो घणो पाणी ऑलरेडी मौजूदु हूंदो आहे, त जॾहिं असां इलाही भाॼी हिन में शामिलु था कयूं ऐं जेकॾहिं तव्हां इन खे मानीअ सां गॾु सर्व था कयो स्पेशली, त इन में पाणी ऐड न कजो, हिनखे एज़ इट इज़ सर्व कयो। बसरनि जो पाणी हूंदो ऐं धाणा जेके आहिनि उन्हनि जो बि हिकिड़ो पाणी हूंदो आहे, त वधीक तव्हांखे पाणी ऐड करण जी ज़रूरत न आहे। अच्छा, थोरो दाल खे चेक कंदा हलो। थोरो दाल में अञा बि ऐड था कयूं पाणी, जीअं दाल सुठे नमूने सां असांजी पूरी ॻरी वञे। अच्छा, हिन में ऐड कंदासीं धाणा ऐं धाणनि जो सॼो बंच आहे मां वटि। हिन में जेके डंडियूं आहिनि उहे असां हटाए छॾियूं आहिनि ऐं बाक़ी जा जेके धाणा आहिनि उहे बारीक चॉप करे। अच्छा, जीअं असांजी दाल ॻरी वेंदी मां उन में ऐड कंदमि टमाटा जेके असां स्लाइस करे रखिया आहिनि। जीअं ई टमाटा सुठे नमूने सां अधु ॻरिया बि थी वेंदा, असां इन जे मथियां ऐड कंदासीं राइस, थोरो ज़र्दे जो रंग, थोरा पुदीने जा पत्ता ऐड कंदासीं ऐं लेमन जूस स्क्वीज़ कंदासीं इन जे मथां ऐं इन खे दम ॾींदासीं 10 खां 12 मिंटनि ताईं। अची विया जी सावा धाणा। अच्छा, इन में ऐड था कयूं कारा मिर्च। पटाटनि जे रायतनि में कारो मिर्च सुठो लॻंदो आहे इलाही, कारा मिर्च शामिलु कयासीं। गॾोगॾु ऐड कंदासीं लूणु। लूणु हिन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। लूणु एतिरो हुजणु खपे जेको पटाटनि जे लिहाज़ सां बि काफ़ी हुजे। 2 असां वटि वॾे साइज़ जा पटाटा हुया ऐं मां मिक्सिंग में मूंखे जेतिरो मुनासिबु लॻंदो एतिरा पटाटा असां हिन में शामिलु कंदासीं। फ़िलहाल फ्रेशनेस जे लाइ सावा धाणा ऐड कया अथसीं। बसर, गर्मियुनि में कच्चा बसर ज़रूरु खाइणु खपनि। कोशिशि कयो रायते में बि ऐड कयो, सैलेड में बि ऐड कयो, ज़ाइको बि इलाही सुठो थींदो आहे ऐं गर्मीअ में खाइणु इन्हनि जो फ़ाइदेमंद बि आहे। अच्छा, हाणे इन में ऐड था कयूं हे जेका टमाटा असां कटे रखिया आहिनि, छो त इन्हनि खे बि ॻरण में थोरो वक़्तु लॻंदो, त जेसीं ताईं हे कुक थी थिए त हिन में असां टमाटनि जा जेके स्लाइसिस आहिनि इहे बि शामिलु था कयूं, जीअं सुठे नमूने सां इहे बि ॻरी वञे। मसाला तमामु अची विया आहिनि।
हाणे छड़ो असां जेको दम जो मसालो आहे उहो रेडी कंदासीं। थोड़ा जेकॾहिं लेमन भले तव्हां स्क्वीज़ कयो या पोइ उन जा स्लाइसिस ऐड करे सघो था। असल में खटास जेका आहे सा बिरयानीअ में सुठी लॻंदी आहे। ऐं मां वटि सैलेड आहे त थोड़ी सैलेड बि तैयार था कयूं। लेमन खे स्क्वीज़ कंदासीं बस। खीरो आहे, टमाटो आहे ऐं सलाद जा पत्ता आहिनि। असां इन जी कटिंग कंदा था हलूं। बिरयानीअ सां गॾु सलाद उहा बि इलाही सुठी लॻंदी आहे। स्पेशली दाल सां गॾु कॉम्प्लीमेंट कंदी आहे सैलेड। त जेका बि अवेलेबिलिटी हुजे, फ़िलहाल त ककड़ी बि आयल आहे मार्केट में। थोड़ा टमाटन जा स्लाइसिस ऐं गॾोगॾु अच्छा कोशिशि कयो त स्किन सां गॾु ई यूज़ कयो। असां हर शइ जी जेका स्किन आहे उहा कढी छॾींदा आहियूं, पर बसि मां थोड़ी डिज़ाइनिंग जे लाइ साइड मां कढां थी। ऐं जेसीं ताईं असांजी दाल तैयार थी थिए त इन सां गॾु जेके लवाज़मात आहिनि उहे बि रेडी थी वेंदा। इन जे मथां बि थोड़ो लेमन ऐड कंदासीं ऐं बसर जा बि रिंग्स कढी था वठूं। पटाटा बि आई होप त ॻरी विया हूंदा, छो त हाणे असां इन जो जेको साइज़ आहे उहो बि नंढिड़ो कयो हुअसीं। अची विया असांजा खीरा। ऐं हिकिड़ो बसर। जेकॾहिं बसर तव्हांखे तमामु घणा तेज़ था लॻनि त काफ़ी देर जे लाइ तव्हां उन्हनि खे पाणीअ में भुॼाए रखो त बसरनि जी जेका तेज़ी आहे उहा निकिरी वेंदी आहे। पोइ तव्हां ईज़ीली उनखे जेको सैलेड आहे उन में ऐड करे सघो था, या जेकॾहिं जल्दी आहे त सुठे नमूने सां 2-3 दफ़ा उन्हनि खे पाणीअ में धोई छॾियो त उनजो जेको पंहिंजो हिकिड़ो पाणी हूंदो आहे उहो निकिरी वेंदो आहे ऐं उनजी तेज़ी इलाही घटि थी वेंदी आहे। थोड़ो हुन ते लेमन बि स्क्वीज़ कंदासीं त हिनजो जेको फ्लेवर आहे उहो तमामु ज़बरदस्त थी वेंदो। ऐं कोशिशि कयो त जेतिरी तव्हांखे नीड हुजे एतिरा ई कटिंग कयो। बसर स्पेशली उन्हनि खे कट करे फ्रिज में न रखो, ख़राब थी वेंदा आहिनि। ख़ासि तौर ते हिन गर्मीअ में इलाही मुनासिब आहे त जेकॾहिं तव्हां फ्रेश बसरनि जी कटिंग कयो ऐं फ्रेश ई उन्हनि खे इस्तेमालु कयो। कॾहिं तव्हां नोट कयो हूंदो, जॾहिं असां टोटल सैलेड बि रखंदा आहियूं, बसर जेके आहिनि से स्मेल करे वेंदा आहिनि ऐं बाक़ी जेका असांजी सैलेड हूंदी आहे उहा पोइ बि सही हूंदी आहे, पर जेके बसर आहिनि उहे इलाही स्मेल करे वेंदा आहिनि त बसर जल्दी ख़राब थी वेंदा आहिनि। कोशिशि कयो त बसरनि खे एतिरो ई कट करे रखो जेतिरी तव्हांजी नीड हुजे बस। चलो सैलेड कंप्लीट था कयूं ऐं जेको असांजो रायतो आहे उनखे कंप्लीट कंदासीं। उन खां बाद में ॾींदासीं बिरयानी खे दम। त हे असांजा जेके रिंग्स आहिनि इहे बि निकिरी विया। नंढड़ी असां वटि ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। मां न त लेमन स्क्वीज़ थी कयां ऐं ब्रेक खां बाद में जॾहिं ईंदासीं त इंशाल्लाह बिरयानी खे दम ॾींदासीं, उनखे सर्व बि कंदासीं ऐं गॾोगॾु जेको पटाटनि जो रायतो आहे उनखे सर्व कंदासीं। मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। ऐं हींअर असांजी जेका दाल आहे उहा बि सुठे नमूने सां ॻरी वई आहे ऐं जेके टमाटा आहिनि उहे बि ॻरी विया आहिनि। त मां इन्हनि ते ऐड थी कयां हिकिड़ो कनी कुक थियल हे असांजा राइस ऐं कुझु मिंटनि जे लाइ असां हिनखे दम ॾींदासीं। राइस असां थोरे गरम मसाले सां ऐं लूण सां गॾु अच्छा थोड़ो मां इन में ऐड कंदमि। ये अची वियो असांजो थोड़ो लेमन जूस ऐड कंदासीं। थोड़ो इन में ऐड कंदासीं फूड कलर। बस इनखे कयूं था बंदि। बस 3-4 मिंटनि जे लाइ इनखे कुक था कयूं। हे जेके असांजा पटाटा आहिनि इहे बि ॻरी विया आहिनि त इन्हनि जी स्किन रिमूव करे थोड़ा इन जा पीस अञा नंढड़ा करे रायते में ऐड कंदासीं। ऑलमोस्ट ॿिया जेके बि अज्जा आहिनि उहे असां शामिल करे चुका आहियूं। मां इन में ऐड कया आहिनि कारा मिर्च ऐं लूणु असां इन में शामिल कयोसीं। सावा धाणा खोड़ सारा उहे ऐड कयासीं। हिकिड़ो दरमियाने साइज़ जो बसर चॉप करे उहो शामिल कयो ऐं इन सां गॾोगॾु थोड़ा सावा मिर्च। बस दैट्स इट। हाणे असां इन में ऐड था कयूं बॉइल पटाटा। इन बिरयानी सां गॾु बि इहो जेको असांजो रायतो आहे इन जो कॉम्बिनेशन तमामु ज़बरदस्त आहे। ऐं गर्मियूं आहिनि डिफरेंट तरीक़नि जा रायता ठाहियो इंजॉय कयो। अच्छा कुझु ॿिया बि पटाटा ऐड था कयूं। पाणी मां इन में शामिल न कयो आहे। थोरो भाॼीअ जो पाणी आहे ऐं रायतो जेको आहे उहो असांजो घाटो ई आहे। मां थोड़ा नंढड़ा इन जा पीसिस कया हुआ त जीअं जल्दी सां ॻरी वञनि। रीकैप जेकॾहिं असां अव्हांखे ॾींदा हलूं असांजा उहे घर भाती जंहिं असांखे हींअर जॉइन कयो आहे। पटाटनि जो असां ठाहियूं था रायतो जंहिंजो मसालो मां तव्हांखे ॿुधायो। ऐं जेका असांजी बिरयानी आहे बिरयानीअ में तव्हां जेका दाल आहे उनखे भुॼाए रखो। चांवर अलॻि सां बॉइल थींदा थोरे लूण सां गॾु थोड़ो गरम मसालो जंहिंमें नंढड़ा फोटा ऐं उन सां गॾु तव्हां उन में शामिल कयो थोरो हिकिड़ो बादियान जो गुल ऐड कयो। थोड़ा दालचीनीअ जा पीसिस थोरो ज़ीरो ऐं हिकिड़ो कनी जीअं ई राइस तव्हांजा बॉइल थी वञनि उन्हनि खे हिकिड़ो पासे तरफ़ करे रखो। मसाले ठाहिण जे लाइ ऑयल ऐड कंदासीं। कड़ी पत्ता उन में शामिल कंदासीं। थोड़ा सावा मिर्च ऐं होल रेड चिलीज़ मां उन में शामिल कयूं। कड़ी पत्ता मां उन में ऐड कया। थोड़ो साबित गरम मसालो ऐं मां वटि ॻाढ़ा बसर हुया मां उहे उन में शामिल कया आहिनि। थूम ऐं अदरक जो पेस्ट उन में वेंदो। ज़बरदस्त ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त तव्हां उन में ऐड कयो दाल में शामिल कंदासीं मसाला लूणु ऐं सुका धाणा। हेड उन में शामिल कयो ॻाढ़ा मिर्च जेके पिसियल बि वेंदा ऐं कुटियल बि वेंदा। जीअं तव्हांजी दाल थोड़ी अधु ॻरी थी वञे त उन खां बाद में उन में ऐड कंदासीं 3 स्लाइस में टमाटा उहे शामिल कयो। टमाटनि खे थोरो ॻरणु ॾियो ऐं जीअं ई दाल बि ॻरी वञे टमाटा ॻरी वञनि बसि उन में ऐड कंदासीं असां पंहिंजा राइस ऐं उनखे दम ॾियो 10 खां 12 मिंटनि ताईं। इहे जेके असांजे चॉप थियल पटाटा आहिनि इहे अची वेंदा हिन धोरे में जेको ऑलरेडी असां फ्लेवरफुल करे रखियो आहे। इनखे थोरो कंदासीं मिक्स। ऐं इनखे तव्हां कयो डिश आउट। चलो जी बस मां इनखे डिश आउट थी कयां ऐं जेका असांजी बिरयानी आहे उनखे बि कढी था वठूं।
थोड़ी देरि चांवरनि जे लाइ काफ़ी आहे। रायतो तयारु आहे त रायते खे कयूं था डिश आउट। थोरो मथियां मां ऐड कंदमि हिन जे कारा मिर्च, तव्हां ट्राई करे ॾिसिजो, तव्हांखे एॾो मज़े जो लॻंदो। ऐं जेकॾहिं घर में तव्हांजे ॿारड़ा आहिनि त उन्हनि खे तमामु मज़े जो लॻंदो, छो त पटाटनि जो फ्लेवर उहो ई इलाही सुठो लॻंदो आहे। ऐं वरी हिन में जेको धोरो आहे उनजो बि ॾाढो सुठो फ्लेवर थो अचे। थोरा ऐड कंदासीं कारा मिर्च बसि। ऐं हाणे जेका बिरयानी आहे इनखे बि सर्व था कयूं। छा इन में ऐड कंदासीं धाणा, चलो जी ये अच्छी है। थोड़ा सारा सावा धाना, थोड़ा सलाद पत्ता भी ऐड था कयूं असां पंहिंजे सैलेड में। असांजो कंप्लीट मील थी वेंदो। ऐं हे अची वई असांजी चटपटी बिरयानी। ट्राई ज़रूर कजो रेसिपी, ऐं मूंखे उम्मीद आहे तव्हांखे तमामु पसंदि ईंदी। जेकॾहिं कॾहिं तव्हां ट्राई न कई आहे इहा मलका मसूर जी बिरयानी, तव्हां हिकु दफ़ो ठाहींदा त तव्हां हर हर ठाहींदा। त बसि ट्राई करणु ज़रूरी आहे। चलो जी बसि एतिरो काफ़ी आहे। थोरो हितां कलर वारा जेके चांवर आहिनि उहे ऐड था कयूं। एतिरा रंग आहिनि हिन बिरयानी में त कंहिं बि जेका गार्निशिंग आहे उनजी हिनखे ज़रूरत न आहे। हे अची वई असांजी बिरयानी, ऐं बिरयानीअ सां गॾु पटाटनि जो रायतो, ऐं उन सां गॾु हिकिड़ी भरपूर सैलेड बि आहे। ऐं इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात आवाज़ किचन जी फ्रेश एपिसोड्स में, ऐं ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।